बाबा चवन पिया की नवा सूबा था ठाई सिंध के टोड़ियूं था हाओ। ओ बात सही सोचे। अरे बाबा सिंधी कौन ठाणी दा? अभी मजा आएगा ना भिड़ो। अरे हल बाबा वडो एठो वाली तग करी। बाबा वडो किथे है? ओ सामू एठो है। हाँ अरे भेड़ा दस्त पी आ जाए अमी श्यामाइला ये होता वहाँ के साधो पो 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 करो तरीको हो भला हिलाज लू हिलाज ए हिलाज आगे जी वे अगस्त को भी है तरे बात उतरा हो जायो। पर 14 अगस्त जे वहाँ के तुतला वजाण जे लाइ मिलियो है ना तू बुधाए भला थियो छा 14 अगस्त जे दी। बाबा तो के खबर कोनी अडियो के दी दे पाकिस्तान आजाद थियो। बाबा आजाद रोगो नाले जा चाहिए बुढ़ई 80-79 साल थिया आहिनि हर साल इहो तमाशो हूंदो आहे पाकिस्तान आज़ाद थियो किथां आज़ाद थिया आहियूं अबा रुगो नाले जा आज़ाद आहियूं। बाबा आज सजे शहर में ॿारनि जे हथ में रुगो बाजा वा। सही थो चए बाबा ॿारनि जे हथ में रुगो बाजा ॾेई छॾियूं ऐं जेके नौजवान आहिनि उन्हनि जे हथ में ॾेई छॾियूं रुगो नशा पता चोरियूं चापलूसियूं ऐं जेके वीचारियूं मायूं आहिनि उन्हनि खे बेनज़ीर जे नाले ते ॾेई छॾियूं कार्डनि जो कटोरो पिनण जे लाइ ऐं जेके वीचारा नौजवान आहिनि जेके हक़ सच जे लाइ ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि खे वरी गद्दारी जा सर्टिफिकेट ॾेई छॾियूं उन्हनि जे माइटनि खे वरी अदालतुनि में धिका खाइण जे लाइ छॾे ॾिनऊं। अबा किथां आयो इंसाफ़ ॿुधई अॻे हूंदो हो अमन अमान हूंदो हो हाणे किथां आयो? की अडियो के दी दे पाके अंग्रेजन का आजादी मिली हुई। बाबा अंग्रेजन जो दौर न हिन यज़ीदी दौर खां पोइ सुठो हो ॿुधई अमन अमाल हूंदो हो इंसाफ़ हूंदो हो हे कम हे कॉलेज हे बिल्डिंगूं हे अस्पतालूं हे सभु अंग्रेजन जे दौर में त ठहियूं आहिनि ॿियो हिननि छा कयो? अॻे क़िस्मत सां ॿुधंदा हुआसीं त किथे कंहिंजो क़त्ल थियो आहे अॼु रोज़ अलाए केतिरा बेगुनाह क़त्ल थियनि था ॿुधई अॻे अमन अमाल बि हूंदो हो सस्ताई बि हुई ऐं नंढा वॾनि जी इज़त कंदा हुआ वॾा वरी नंढनि ते शफ़क़त कंदा हुआ हाणे किथां आयो बाबा कारी क़याम पई हले हिन खे आई आज़ादी जो नालो चओ था त पोइ भली ठीकु आहे ॿियो। बाबा चवन पिया की नवा सूबा था ठाई सिंध के टोड़ियूं था हाओ। ओ बा सही थो चए इहे हरामी ठाहे वेंदा जा नवां सूबा बि। अरे बाबा सिंधी कौन ठाहिण ॾींदा? अबा सिंधियुनि केनाल बि कोन ठाहिण ॾिना न पर ठही विया न पाणी वही वियो न हिते पाण वटि पाणी जी खोट बि थी वई न हे कंदा ई आहिनि ॿुधई ऐं पंहिंजी क़ौम खे बि सॼो ॾींहुं बसि पंहिंजे सिंधियुनि खे होटलुनि ते चांहि खपे भई फिल्म हुजे ऐं माइनि खे बसि बेनज़ीर वारा पैसा मिलनि पिया इन्हनि खे ॿियो को कमु करिणो ई कोन्हे को कुकड़ कच्छ में हूंदो इहे पिया वञनि मेल ते केॾी महिल वञनि पिया मेले ते केॾी महिल साईं किथे घुमण केॾी महिल किथे घर शीशी में अटो पियो आहे इहे थोरी सिंध जा सूबा इहे रद्द कराईंदा पुटु इन लाइ तालीम जी ज़रूरत आहे शऊर खपे गैरत खपे माण्हू खे क़ौमी गैरत खपे उहो वॾो रसूल बेग पली जो चवंदो हो न त सिंध जो करप्ट वॾेरो ऐं इक़्तिदार ख़ातिर पंहिंजी माउ खे बि विकिणी छॾींदो। सिंधियुनि जी हुकूमत आहे न सिंध में अबा सिंधियुनि जी हुकूमत रुगो नाले जी आहे ॿुधई सिंध में बि इहे वेठा आहिनि करप्ट हुकुमरान रुगो पंहिंजो बब भरण जे पोयां थी ॿुधई इन्हनि खे आवाम जो लाचार थोरी आहे सिंधियुनि जी जे हुकूमत हुजे हा त पोइ हिते पाण वटि पाणी जी खोट थोरी हुजे हा अस्पतालुनि में दवाउनि जी खोट थोरी हुजे हा हिते पंहिंजूं जेके मायूं वीचारियूं ज़लील पयूं थियनि अस्पतालुनि में होला काढ़नि ततल में इहे थोरी थियनि हा रब तोखे न किथे बशीर ख़ान कुरैशी चवंदो हो त अबा घर जा कुता भाड़ी थी पिया न त बगड़नि खे कहिड़ी मजाल आहे जो घर जो लोढ़ो लताड़ीनि ॿुधई सो इहे घर जा कुता भाड़ी त आहिनि जेके हुकूमतुनि में वेठा आहिनि जेके ज़ुल्म ऐं बरबरियत जो जेको दौर क़ाइमु करे वेठा आहिनि उहे इहे त आहिनि जट जा पुट हा कुझु हिननि में कड़ा बि आहिनि चलल पजे आंगड़ियूं बराबरि कान्हे कयूं सो कुझु कड़ा आहिनि चंदेड़ा सुठा माण्हू आहिनि जेके आवाम जो सोचीनि था बाक़ी सभिनीनि जो कारो आहे मुंहुं। बाबा इन जो आखिरकार हल छा आहे?
बाबा सभिनी खां पहिरीं त सिंधियुनि खे जाॻणो पवंदो, मुतहद थियणो पवंदो। ऐं ॿी ॻाल्हि नंबर 2 लोट कजे, तालीम लाइ राति ॾींहुं कोशिशि करणी पवंदी। ऐं नंबर 3 पूरी सिंध में हर नौजवान खे अॻिते अचिणो पवंदो, पंहिंजे शहर जी मालिकी करणी पवंदी, ॿुधई। ऐं नंबर 4 हुकुमराननि खां हिसाब किताब वठणो पवंदो, हर शइ ते हर जाइ ते नज़र रखणी पवंदी, ॿुधई। ऐं नंबर 5 बेईमानी बेमक़सद ज़िंदगी गुज़ारण, पंहिंजे घर वारनि जी पाड़े वारनि जी ज़िंदगी तबाह करण, इन्हनि सभिनीनि खे रद्द करे इन्हनि जी भलाई जे लाइ कमु करणो पवंदो, ॿुधई। हा ईअं न त कोन सिंध सुधरंदी।